अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां जो मेज़बान एहसान नारेजो अॼु ख़बरनामे सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। नसीराबाद मां गुलशन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ टल रखियो जलबाणी आदिल आशारी अलावश खोसो ऐं ॿियनि ॻोठनि जे रवासियुनि आबाद वटि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त आथर चाक जी गुज़िरियल 20-25 सालनि खां घाटी न थियण करे पुछीड़े ताईं पाणी नथो पहुचे, जंहिं करे हज़ारें एकड़ ज़मीन गिराबत पई आहे। हुननि चयो त असां बार बार आपाशी खाते वारनि खे शिकायतूं कयूं आहिनि, पर को बि अमलदार असांजी दांहं ॿुधण लाइ तयारु कोन्हे। आर्थर शाख जी घाटी न थियण करे मुंड खां पुछड़ीअ ताईं लटिजी वई आहे। पाणी न पहुचण करे आबादगार मौची बदहालीअ जो शिकार आहिनि, ज़मीनूं गिराबाद थी वियूं आहिनि। ॿिए तरफ़ नसीराबाद सुजाग शरी इत्तेहाद जे अॻवाननि तरफ़ां सिपको इंतज़ामिया नसीराबाद जे ख़िलाफ़ 5 ॾींहं विशालती पार्क में पाणीअ जा ख़ाली दिला मट ऐं कूलर खणी सिपको इंतज़ामिया ख़िलाफ़ अनोखो एहतजाज कयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ रमज़ान में लोड शेडिंग जे ख़ात्मे जो ऐलान कयो, जॾहिं त नसीराबाद जे सिपको बलदारनि उन ते अमल नाहे कयो। शिकारपुर मां अब्दुल आज़ीज़ सूमर जी रिपोर्ट मुताबिक़ चक जे नऊं चमन मौला में नाके नंबर 2 खां जड़ियापुर ताईं पेवर ब्लॉक लॻाराए ॾिना वञनि। असांखे डामर वारो रोड मंज़ूर न आहे। MNA गोसबख्श शानमार पेवर ब्लॉक जो वाइदो कयो, जॾहिं त PA गुलमार डामर वारो रोड ठहिराए रहियो आहे, जंहिं ते मोहल्ले वारनि खे एतिराज़ आहे। मुज़ाहिरो कंदड़नि में राजा आसिफ मार, कामरेड अब्दुल रज़ाक मार, अब्दुल करीम मार ऐं ॿिया शामिल हुआ। कुंभ मां वहीद अली जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ खैरपुर ज़िले अंदरि वाहन में वेझण ते कलम 144 लॻायो वञे। गर्मीअ जी शिदत वधी आहे। तफ़रीह लाइ नौजवाननि वाहन जो रुख़ कयो आहे। अख़बारनि ऐं सोशल मीडिया ते वाहन में ॿुॾी फौत थियण जूं ख़बरूं नज़र अचनि पियूं। अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ ज़िलई इंतिज़ामिया उपाउ वठे। सेल्फीअ जे शौक़ वाह जे किनारे फोटू कढंदे पेर तिरकण करे केतिरा ई नौजवान ॿुॾी मरी विया आहिनि। कुझु वाह नौजवान दोस्तनि सां तरण लाइ लहंदा अनाड़ी ॿुॾी वञनि था। राणीपुर जे भरिसां वहंदड़ रोहिड़ी केनाल जे किनारे सां मंझंदि जो नौजवान वेझंदे नज़र अचनि था। नौजवाननि जी वॾी अंग में वेझण जे करे ॿुॾण जा वाक़िआ थियनि था। DC खैरपुर हिन मामले जो नोटिस वठी कलम 144 लॻाए ज़िले जे अंदरि वाहन में वेझण ते पाबंदी लॻाए, जीअं इंसानी जानियूं बची सघनि। मटियारीअ मां अवेस गुल मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ मटियारी जे क़दीमी क़ब्रिस्तान ते कब्ज़े ऐं गटरनि जो गंदे पाणीअ जे शोर थियण ख़िलाफ़ शहर जे सुञाणण धड़ियुनि डॉक्टर अब्दुल रज़ाक सांद, सलीम सांद, अज़हर अली, तारिक मल्ला ऐं ॿियनि जी अॻवानीअ में मटियारी जे क़ब्रिस्तान वटि मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त शहर जे तारीख़ी सैयद मेवन हाजी शाह जे टिनी पासनि खां कब्ज़ागीरनि कब्ज़ा करे वरिता आहिनि ऐं क़ब्रिस्तान में गटरनि जो गंदो पाणी छॾियो पियो वञे, जंहिंसां तारीख़ी क़ब्रूं मिसमार थी रहियूं आहिनि। क़ब्रुनि जी बेहरमती थी रही आहे। हुननि चयो त कंहिं जी बि फ़ौतगी थिए थी, जेकॾहिं क़ब्र जी खोटाई कयूं था त हेठां पाणी निकिरी थो अचे। हुननि ज़िलई इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त कब्ज़ा ख़तमु कराए गंदे पाणीअ जी शोड़ बंदि कई वञे। घोटकीअ मां इमदाद अली क़ादरी जी रिपोर्ट मुताबिक़ पूरे मुल्क में लॉकडाउन हुअण ऐं एहतियाती तदबीरूं अख़्तियार करण बावजूदि एग्रो फर्टिलाइज़र कंपनी 3 बेकिंग प्लांट जी इंतिज़ामिया एहतियाती उपाउ वठण बिना मज़दूरनि खां ज़बरदस्ती कप वठण लॻी। न अचण जी सूरत में कम मां फ़ारिग़ करण जी धमकी। इन ॾिसम बेकिंग प्लांट जी इंतिज़ामिया ज़ायद एंड कंपनी जे मज़दूरनि खे ज़बरदस्तीअ रोज़ाना कम ते अचण जो हुकुम ॾेई छॾियो आहे ऐं का बि सहूलियत फराहम न कई पई वञे। मज़दूरनि जे साबिक़ सदर बदर पयार चयो त असीं मज़दूर मिसकीन आहियूं, उन करे इंतिज़ामिया नाइंसाफ़ियूं ऐं सरासर ज़ुल्म करे रही आहे। असांखे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। हुननि वबा जे बचाव लाइ इंतिज़ामिया कुझु बि न ॾिनो आहे। हुननि वॾे वज़ीर ऐं वज़ीर खां मुतालबो कयो आहे त एग्रो इंतिज़ामिया खे पाबंद कयो वञे त ऑफिसरनि वांगुरु असांखे बि किरोना खां बचाव जा हिफ़ाज़ती सामान ॾिनो वञे। किरोना कमांड सेंटर जी 10 मई जी ताज़ा तरीन रिपोर्ट में जणायो वियो आहे त लॉकडाउन जे खुलण खां पोइ पहिरियों भेरो हिकु ॾींहं में 2000 खां वधीक केस रिपोर्ट थिया, जॾहिं त किरोना जे कंफर्म मरीज़नि जो अंगु 29,465, जॾहिं त जान जी बाज़ी हाराईंदड़नि जो तइदाद 639 ऐं सिहतयाब थींदड़नि जो 8,023 थी वियो आहे। ॿिए तरफ़ दुनिया में 41,33,893 मरीज़ आहिनि ऐं मरंदड़नि जो तइदाद 2,81,139 ऐं सिहतयाब थींदड़नि जो अंगु 14,55,525 आहे।